मां पहलवान मोहम्मद बख्श बबर मां 83 खां नंढड़ो हुउसि मतिलबु विढ़णु लॻुसि। अॻिते वधी अलाह जी महिरबानी सां पंहिंजे माउ पीउ जी दुआ मुर्शिद जी दुआ सां मां 2 नंबर में पहुतुसि। एवार्ड खयुमि, शहबाज़ एवार्ड, लतीफ़ एवार्ड। सॼी सिंध में सिंध पंजाब बलोचिस्तान टिनी सूबनि जो माना एवार्ड मूं हासिलु कयो। भिटाई सरकार ते 3 नंबर जो ऐं कलंदर शहबाज़ ते बि 3 नंबर जो। गवर्नर गोल्ड मेडल खयुमि, जहांदाद ख़ान गवर्नर हो, मूं गोल्ड मेडल खयो। मां पंहिंजी सुठी पोजीशन ते हुयुसि, पर पोइ अॻे साल में बीमार थी रहियुसि। बीमार थी पियुसि, अखियुनि जो बि मुंहिंजो नूर हलियो वियो। वरी पोइ अखियूं करायूं पर गुरबत जे करे हींअर मां सफ़ा कमज़ोर थी पियो आहियां। त हिकु त बरसाति असांखे लोड़े विधो, जेको असांजो माल मता सो बि मरी वियो ऐं घर किरी पिया, सामान किरी पियो, बेघर थी वियासीं। हिन महिल तव्हां ॾिसो था त हीअ असांजो घर हो, असांजो अजो आहे। मां पहलवान माण्हू, हींअर मां सफ़ा कमज़ोर आहियां। जो पाण मल विढ़ण खां वेही वियासीं, अखियुनि खां बि हींअर वेही वियो। ऐं मां पाण पहलवान हुउसि, पर मुंहिंजो वॾो भाउ जेको पहिरें जोड़ियो रोस्तम पहलवान मोहम्मद सिद्दीक़ बबर, जंहिंजी कापी मूं वटि ऐं सनाती कार्ड जी आहे, जेको पुराणो कार्ड आहे। हीअ मुंहिंजो भाउ बि आहे, उस्ताद बि आहे, अबो बि आहे। हीअ वॾो असांजो ॿई भाइर गॾिजी घुमंदा हुआसीं, बोस्कियुनि जा पटका ॿधी हलंदा हुआसीं। तव्हां ॾिसो त हीअ असांजा फ़ोटू आहिनि, इन्हनि में पटका ॿधा पिया आहिनि। पर हींअर असां वटि उहा शइ न रही आहे जो पटको त ॿधणु ठहियो, पर रुमाल बि मथे ते नथा रखे सघूं। अजो बि न आहे, घर बि न आहे, ॿचिड़ा परेशान आहिनि। मुंहिंजा 2 पुट शादीशुदा आहिनि, पोइ नंढड़ा ॿचिड़ा मुंहिंजा पोटा पोटड़ियूं। हींअर बेहाल बीमारी, मुंहिंजी घरवारी बीमार आहे, मां पाण बीमार आहियां, मां तकलीफ़ में आहियां तमामु ॾाढी में। पर कंहिं बि मुंहिंजी सार न लधी आहे। सिंध स्पोर्ट बोर्ड जे सेक्रेटरी तव्हांखे अवार्ड मिलिया पंहिंजे वक़्त में? जी साईं, ऐं मूंखे सर्टिफिकेट मिलियो। डिप्टी कमिश्नर इलमदीन बुले साहब 14 अगस्त कराई, जंहिं ते मुंहिंजी कारकिरदगी ते ख़ुशि थींदे मूंखे सर्टिफिकेट ऐं 5000 रुपया इनाम ॾिनई। ऐं ही सिंध स्पोर्ट बोर्ड जो सूबाई डायरेक्टर साहब अली अकबर शाह साहब, जंहिं मूंखे पंहिंजो 2005 में मलाकड़ो थियो, उन में उते मूंखे हिन पंहिंजो सर्टिफिकेट ॾिनो त पहलवान तूं तमामु सुठो आहीं, तूं महिमान आणण जी तोखे टेले जा ऐं तमामु तूं सुठो माण्हू आहीं, ऐं तोखे मां सुखड़ी ॾियां थो। ऐं ही SSP अली अकबर भंगवार साहब, जेको हींअर रिटायर थी चुको आहे, उन मूंखे सर्टिफिकेट गुड सर्टिफिकेट ॾिनो। ऐं उन चयो त मूंखे त तूं पुलिस में नौकिरी कर, मां तोखे नौकिरी में खणायां थो। मूं चयो मूंखे पंहिंजे वाल साहब जी झल हुई त बाबा इहा मल सुठी अथई, पुलिस में कॾहिं न वञिजांइ। मां चयो साईं चई हा ॿियो त हाणे मूं वटि को खातो न आहे, पुलिस में अची त मां तोखे नौकिरी ॾियां। पोइ मूंखे 10,000 रोक ऐं ही सर्टिफिकेट ॾिनई। मां उन्हनि जो थोराइतो आहियां जिन्हनि मुंहिंजी महिरबानी कई। गुज़िरियल साल मुंहिंजे अखियुनि जो मसइलो थी वियो, जेरे जो मसइलो थी वियो, जेको जेरे जी गरमाश तमामु हुई। ही अख़बार में मां ॾिनो त मुंहिंजी मदद कई वञे। ऐं हिन महिल ताईं स्पोर्ट वारनि न सूबाई वज़ीर, न सूबाई मिनिस्टर, सूबाई सेक्रेटरी, कंहिं बि सार न लधी। इहा मुंहिंजी अख़बार में इहा ॻाल्हि हली, पर पोइ बि उन्हनि कुझु बि न कयो मुंहिंजे लाइ, न हिन महिल ताईं कुझु मोकिलियऊं। उन्हनि खे ॾियनि था जेके माना अॻिते वधनि था, अॻिते उन्हनि वटि टिकिया पिया आहिनि, उन्हनि खे ॾियनि था, उन्हनि जो चवणु वठनि था, सिफ़ारिशनि सां उहे कमु कनि था। असां सिफ़ारिश आहे अलाह सां आहियूं, अलाह जा माणी। ॿियो असां ड्यूटी ॾींदा आहियूं अहल बैत जी, जेका मेला मला खड़ा कराईंदा आहियूं। हाणे छा थियणु खपे तव्हांजे लाइ? हाणे मां कहिड़ो हूंदो? मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मूंखे एतिरो कयो वञे जो मां अजड़ो ठाहे सघां ऐं पंहिंजी घरवारी जो पंहिंजो इलाजु कराए सघां। बचनि जे लाइ मूंखे कुझु अहिड़ो गुज़र सफ़र ॾिनो वञे, या मुंहिंजा वज़ीफ़ा मंज़ूरु कया वञनि, या कोचिंग वारी सीट मूंखे ॾिनी वञे, जो मां हींअर त न मल विढ़ण जहिड़ो आहियां न। हाणे मुंहिंजो इहा ई गुज़ारिश आहे हुकूमत खे बि ऐं इंजोज़ इदारनि खे, जेके इंजोज़ वारा आहिनि, उन्हनि भाइरनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे
त महिरबानी करे उहे बि मुंहिंजी सार रहनि।